ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 8/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप जी यादि में रहे सदा हर्षित रहो। यादि में रहण वारा ॾाढा रमणीक ऐं मिठा हूंदा। जेका बाबा जी यादि में रहंदा न उहे ॾाढा रमणीक बि हूंदा, ॾाढा मिठा बि हूंदा। ख़ुशी में रही सर्विस कंदा। प्रश्न आहे, ज्ञान जी मस्ती सां गॾु गॾु कहिड़ी चेकिंग करणु ॾाढो ज़रूरी आहे। उत्तर आहे, ज्ञान जी मस्ती त रहंदी आहे, लेकिन चेक करो देही अभिमानी केतिरा ठहिया आहियूं असां। ज्ञान जी मस्ती त आहे, लेकिन असां देही अभिमानी केतिरा ठहिया आहियूं। ज्ञान त ॾाढो सहज आहे, लेकिन योग में माया विघ्न विझंदी आहे। गृहस्थ व्यवहार में अनासक्त थी रहणो, ईअं न थिए माया चूही अंदर ई अंदर काटदी रहे ऐं पतो बि न पए। पंहिंजी नब्ज़ आपे ई ॾिसंदा रहो कि बाबा सां गॾु असांजो हड्डी प्यार आहे। केतिरो समय असां यादि में रहंदा आहियूं बाबा जे, हीअ असांखे चेक करिणो आहे। गीता जले न शो परवानो। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत जी लाइन ॿुधी, जबकि बाप एतिरो जलवो ॾेखारींदा आहिनि त तव्हां एतिरा हसीन ठही वेंदा आहियो त छो न अहिड़े बाप जा ठही वञिणो खपे। बाप एतिरो जलवो ॾेखारींदा आहिनि, तव्हां एतिरा हसीन ठही वेंदा आहियो त छो न अहिड़े बाप जो ठही वञिणो खपे, अर्थात उनजी मत ते हलणो खपे जो बाप असांखे शाम खां सुंदर ठाहींदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि असां सावरे खां गोरो ठाहींदा आहियूं। हिक जी ॻाल्हि न आहे, उहो माण्हू श्री कृष्ण खे श्याम सुंदर चई ॾींदा आहिनि। चित्र बि अहिड़ो ठाहींदा आहिनि, कोई सुंदर त कोई श्याम। मनुष्य सम्झंदा न आहिनि कि इहा थी कीअं सघंदो आहे। सतयुग जो प्रिंस श्री कृष्ण सावरो थी न सघंदो आहे। श्री कृष्ण जे लाइ सभु चईंदा आहिनि, श्री कृष्ण जहिड़ो ॿार मिले, पति मिले, पोइ उहो श्याम कीअं थी सघंदो आहे। कुझु बि सम्झंदा न आहिनि। श्री कृष्ण खे सावरो अर्थात श्याम छो ठाहियो आहे, कारण खपे न। इहे जो ॾेखारींदा आहिनि सर्प ते डांस कयईं, ईअं त थी न सघे। शास्त्रनि में अहिड़ी ॻाल्हि ॿुधी करे चई छॾी अथनि। वास्तव में अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। जीअं चित्रनि में ॾेखारींदा आहिनि, शेषनाग जी शैया ते नारायण वेठो आहे, ईअं कोई सर्प जी छैया आदि हूंदी न आहे। एतिरा सैकड़ो मुख हूंदा आहिनि छा? कीअं कीअं चित्र वेही ठाता अथनि। बाप सम्झाईंदा आहिनि इन्हनि में कुझु रखियो न आहे, इहे सभु भक्ति मार्ग जा चित्र आहिनि, परंतु इहे बि ड्रामा में नूंद आहे। इन्हनि जो अर्थ कढो त बाबा जी ज्ञान सां अर्थ बाबा चईंदा आहिनि कि जे गले में सांप आहे त मतिलबु विकारनि खे, पंहिंजे विकारी आत्मायूं जो असांजे संपर्क में आहिनि, लेकिन असां उन्हनि खे पंहिंजे गले सां लॻाए करे रखूं त बि असांखे उनजो ज़हर अनुभव न थिए। जी सम्झो तव्हां बाबा जी यादि में आहियो, योगी ज्ञानी तो योगी आत्मा आहियो, असां आहियूं त कलयुगी दुनिया में, लेकिन अहिड़ा मनुष्य बि आहिनि न असांजे आसपास जो विकारी आहिनि, त असांजे संपर्क में ईंदे हुए बि हुन जा विकारी वाइब्रेशन असांखे टच न थियनि, ॿियो ई हुन सेकेंड जे लाइ उहो विकार दॿिजी वञे। हिन जो अर्थ इहो आहे, हीअ जेका शेष नैया ते अर्थात सुम्ही पियो आहे, मतिलबु हुन विकारी जेका मनुष्य हुन जे आसपास हुया, उन्हनि जे बि ज़हर खे कंट्रोल करे आत्मायूं जी घर गृहस्थी में रहंदियूं आहिनि, सुम्हंदियूं आहिनि। त केॾा सारा घर गृहस्थी में त माण्हू कोई विकार में वञे, कोई विकारी चीजूं ॾिसे, छा करे, लेकिन बाबा जा ॿार अहिड़ा विकारी आत्माउनि जे संकल्पनि खे बि कंट्रोल करे, उहो बि हुनजे प्रेजेंस में कोई विकार न करनि। उहो पंहिंजे ज्ञान जे मनन चिंतन में रहंदो आहे, हुनखे कोई बि विकार टच न कंदो आहे। त बाबा चवनि था, ॾिसो वैसे त हिन जो कोई अर्थ न आहे, वैसे त हिन जो कोई मतिलबु न आहे। बाबा जे ज्ञान जे हिसाब सां अर्थ असां कढी सघंदा आहियूं, लेकिन हिन सां फ़ाइदो त कुझु न आहे। असांखे त बाबा खे यादि करे हिकदमि देही अभिमानी स्थिति ठाहिणी आहे।
पोइ हिन जे बदिले माण्हुनि अहिड़ा चित्र ठाहे छॾिया अथनि। एतिरा सैकड़ो मुख हूंदा आहिनि छा, कीअं कीअं चित्र वेही ठाता अथनि। बाप सम्झाईंदा आहिनि इन में कुझु बि रखियो न आहे, इहे सभु भक्ति मार्ग जा चित्र आहिनि, परंतु इहे बि ड्रामा में न हूंदा न। शुरू खां वठी करे हिन समय ताईं जो नाटक शूट थियो उनखे पोइ रिपीट करिणो आहे। इहे सिर्फ़ु सम्झाइबो आहे कि भक्ति में छा छा कंदा आहिनि, केतिरो ख़र्चु कंदा आहिनि, कीअं कीअं चित्र आदि वेही ठाहींदा आहिनि। अॻियां जॾहिं इहे सभु ॾिसंदा हुया त एतिरो वंडर न खाईंदा हुया। एतिरो वंडर न खाईंदा हुया। हाणे जॾहिं बाप सम्झाए अथई त ॿुधी में ईंदो आहे बेहद बराबरि। इहे भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। भक्ति में जो कुझु थींदो आहे न उहो पोइ बि ज़रूरु थींदो, सिवाइ तव्हांजे ॿियो कोई बि इहे सम्झी न सघे। भक्ति में जो बि थींदो आहे उहो पोइ वरी थींदो ईंदो। भक्ति जी सभु ॻाल्हियूं द्वापर खां वरी थींदियूं, सिवाइ असांजे ॿियो कोई बि सम्झी न सघे। इहे त ॼाणंदा आहियो ड्रामा में जो पहिरों खां नूंदा उहो ई थींदो आहे। अनेक धर्मनि जो विनाश, हिकु धर्म जी स्थापना थींदी आहे न। हिन में ॾाढो कल्याण आहे। हाणे तव्हां इहे प्रार्थना आदि कुझु न कंदा आहियो, उहो सभु कंदा आहिनि भॻवान सां फल वठण लाइ। फल आहे जीवन मुक्ति, त इहे सभु सम्झाइबो आहे न। असांखे फल कहिड़ो थो मिले, जीवन मुक्ति जो। मुक्तिधाम में त सभी वेंदा, हा, बाक़ी असां मुक्तिधाम में बाबा जे नज़दीक वञी करे वियूं, हुन जे लाइ असां सेकेंड में स्टॉप करे हिन जो पुरुषार्थ कंदा आहियूं। बाक़ी जीवन मुक्ति जो सुख में ऊंच पद पायूं, हुन जे लाइ माण्हू पुरुषार्थ कंदा आहिनि दैवी गुणनि जी धारणा। ऐं परम धाम में त हुन जे लाइ त असां देही अभिमानी स्थिति जो अभ्यास था करूं, साथ साथ असांखे दैवी गुण बि धारण करणा आहिनि, त उहे संस्कार बि विझूं था। फल आहे जीवन मुक्ति, त इहे सभु सम्झाइबो आहे। हिते आहे प्रजा जो प्रजाति राज्य। गीता में आहे भारतवासी कौरव पांडव छा करत भए, बराबरि यादवनि मूसल कढिया, पंहिंजे ई कुल जो विनाश कनि। इहे सभु आपस में दुश्मन आहे। तव्हां न्यूज़ आदि ॿुधंदा न आहियो, जो ॿुधंदा आहिनि उहो सुठी रीति सम्झी सघंदा आहिनि। दिन प्रतिदिन अंदरि खिटपिट थींदी आहे त सभु क्रिश्चन, परंतु अंदरि खिटखिट थींदी आहे न। घर वेठे ई हिक ॿिए खे उड़ाए ॾींदा। तव्हां राजयोग सिखो था त राज़ी करण लाइ पुराणी दुनिया जी सफ़ाई अवश्य खपे। असां राजयोग सिखूं था त असां जॾहिं नई दुनिया में विश्व जो महाराजा महारानी ठहींदासीं त हुन जे लाइ दुनिया जी साफ़ सफ़ाई बि त खपे न। त बाबा चवनि था पोइ नई दुनिया में सभु कुझु नयो ई नयो हूंदो। 5 तत्व बि उते सतो प्रधान हूंदा। समुद्र जी ताक़त न जो उछली करे नुक़सानु करे ॾे। हाणे त 5 तत्व केतिरो नुक़सानु कंदा आहिनि हिन समय। हुते सॼी प्रकृति असांजी दासी हूंदी, इन करे दुख जी कोई ॻाल्हि न आहे। इहे बि हिकु ठहियलु हिकु ड्रामो जो खेल आहे न। स्वर्ग खे चइबो आहे सतयुग, स्वर्ग चइबो आहे सतयुग खे। कृष्ण माण्हू बि चईंदा आहिनि पहिरियों हेवन हुयो। भारत अविनाशी खंड आहे न। सिर्फ़ु उन्हनि खे पतो न आहे कि असांखे लिबरेट करण वारो बाप भारत में ईंदो आहे। त कृष्ण वारे माण्हुनि खे बि ॿुधाइणो खपे कि असां सभिनि खे लिबरेट करण वारो बाप भारत में ई ईंदो आहे। शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि त बि सम्झी न सघंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झाईंदा आहियो कि भारत में शिव जयंती मल्हाइबी आहे। ज़रूरु शिव बाबा भारत में अची करे हेवन ठाहियो अथई न। हाणे वरी ठाहिनि था। बाबा चवनि था ज़रूरु शिव बाबा भारत में अची करे हेवन ठातो अथई। हाणे वरी बाबा ठाहिनि था न। जो प्रजा ठाहिण वारा हूंदा उन्हनि जी बुद्धि में कुझु बि वेंदो न। उहो पंहिंजे ई बसि बाबाऊं जेतिरी उहा धारणा करे सघंदा उन में। लेकिन ये राजधानी कीअं स्थापना थी थिए उन्हनि जी बुद्धि में इहे न वेंदो। जो राजधानी वारा हूंदा न उहे सम्झंदा बराबरि असां शिव बाबा जा ॿार आहियूं। प्रजापिता ब्रह्मा बि आहे न।
लिबरेटर ज्ञान जो सागर ख़ुदि बाबा आहे। ब्रह्मा खे न चईंदासीं, ब्रह्मा बि उन्हनि सां लिबरेट थींदो आहे। लिबरेटर सभिनि जो हिकु बाप ई खे ई चईंदासीं, छो जी सभु तमो प्रधान आहिनि। ईअं अंदरि में वीचार सागर मंथन हलणो आहे। असां अहिड़ी मुरली हलायूं जो मनुष्य झटि सम्झी वञनि। ॿार नंबरवार त आहिनि ई। इहा आहे नॉलेज, हिन जी रोज़ स्टडी करणी आहे। ये जेकी नॉलेज बाबा असांखे ॾियनि था, हिन जी रोज़ स्टडी करणी आहे। डर जे मारे पढ़ाई न पढ़णु, इहे त ठीकु न आहे न। डर जे मारे पढ़ाई न पढ़णु, इहे त ठीकु न आहे। पोइ चईंदा करम बंधन आहे। ॾिसो शुरू में केतिरा छुटी करे आया, पोइ कई हली बि आहे। सिंध में ॾाढा बचियूं आयूं, पोइ हंगामे जे कारण केतिरा दुश्मन ठही विया न। पहिरियों उन्हनि खे ज्ञान ॾाढो सुठो लॻंदो हुयो, सम्झंदा हुया हिननि जो दात भॻवान जी देन आहे, मिली आहे। सम्झंदा हुया कि हिननि खे भॻवान ॾिए थो। हाणे बि ईअं सम्झंदा आहिनि कि कोई शक्ति आहे, ईअं न सम्झंदा आहिनि कि परमात्मा जी प्रवेशता आहे। अॼुकल्ह रिद्धि सिद्धि जी ताक़त ॾाढनि में आहे। गीता उठाए करे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जी पुस्तकियूं आहिनि। ज्ञान जो सागर त मां ही आहे न। मूंखे ई भक्ति मार्ग में सभु यादि कंदा आहिनि। ड्रामा प्लान अनुसार इहे बि ड्रामा में नूंद आहे, साक्षात्कार बि थींदो आहे। भक्ति मार्ग वारनि खे बि राज़ी कंदा आहिनि न बाबा। भगतनि खे बि राज़ी करिणो हूंदो आहे। ज्ञान न उठाईंदा आहिनि त उन्हनि जे लाइ भक्ति बि सुठी, पोइ बि मनुष्य सुधरंदा त आहिनि, चोरी आदि न कंदा। मतिलबु ज्ञान में त बुद्धि में सम्झणु खपे न। अगरि ज्ञान न उठाए सघंदा आहिनि, पोइ भक्ति बि सुठी। चलो भक्ति में बि थोरो त माण्हू ड्रिजंदो न। चओ उनखे चओ भई तव्हां कृष्ण जा ॿार आहियो, चईंदा हा असां कृष्ण जा ॿार आहियूं। त कृष्ण त हीअं कंदो आहे, कृष्ण त लसन प्याज न खाईंदो आहे, कृष्ण त सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। पोइ तव्हां बि कृष्ण जहिड़ा ठहो। हीअं करे असांखे भगत खे बि इहे गुण धारण कराइण जे लाइ बुद्धि में विझी सघंदा आहियूं। भई कृष्ण बि ॾिसो शिवलिंग जी पूजा कई, उहो बि शिव बाबा खे मञंदो हुयो। ॾेखारींदा आहिनि न, हिकु कृष्ण बि शिवलिंग जी पूजा कई, राम बि कई, गणेश बि कई। देवियुनि खे बि चइबो आहे शिव जी शक्ति। त हिकु शिव खे अर्थात निराकार परम पिता परमात्मा खे यादि करिणो खपे न। त ईअं करे असां उन्हनि खे भक्तनि खे बि ईअं ॾेई सघंदा आहियूं। त बाबा चवंदा आहिनि कि भॻवान जो भॼन करण वारनि जे लाइ कॾहिं बि उल्टी ॻाल्हियूं न चईंदा। भॻवान जो भॼन करण वारा जे लाइ कॾहिं बि उल्टी ॻाल्हियूं न कंदा। पोइ बि भगत आहिनि, अॼुकल्ह त भल भगत आहिनि, पोइ बि ॾाढो देवालो मारंदा आहिनि। ईअं न कि शिव बाबा जो ॿार ठहे त देवालो न मारे, पास्ट जो कर्म आहे त देवालो मारंदा रहंदा आहिनि। ज्ञान में अचण सां बि देवालो मारे ॾींदा आहिनि। हिन में ज्ञान जो कोई तालुक न आहे। हीअं कोई न चए कि माण्हू हिन ज्ञान में बि हीअं थींदो आहे। हाणे उहो जो जेतिरी धारणा कंदो। बाबा त असांखे रुपयो ॾींदो आहे, कोई चयानी वठे, कोई पंजकी वठे, कोई 98 वठे, कोई फलान वठे, केतिरो बि वठे, भई कोई पूरो रुपयो वठंदो। बाबा चवंदा आहिनि मां त हुन सभिनि खे पूरो फुल्को ॾींदो आहे। हाणे कोई थोरो ई फुल्को खणंदो त हुन में बाबा बि छा करे। तव्हां ॿार हाणे सर्विस ते लॻल आहियो न, सम्झंदा आहियो श्रीमत ते सर्विस में लॻण सां फल पाईंदासीं। असांखे सभु कुझु उते ट्रांसफ़र करिणो आहे, बैगेज सभु कुझु ट्रांसफ़र करे ॾियणो आहे। बाबा खे शुरू में ॾाढो मज़ो आयो हुयो। हुतां खां जॾहिं निकिता त गीत ठाहिया, अलफ़ खे मिलियो अल्लाह, ॿिए खे मिली बादशाही। अलफ़ खे मिलियो अल्लाह, ॿिए खे मिली स्वर्ग जी बादशाही। त बाबा चई शुरू में जॾहिं निकिता त गीत ठाहिनि। श्री कृष्ण जो चतुर्भुज जो साक्षात्कार थियो, सम्झो द्वारिका जो बादशाह ठहींदो। अहिड़ो नशो चढ़ंदो आहे न।
हाणे इहे विनाशी पैसो छा कंदासीं? तव्हां ॿारनि खे बि ख़ुशी हुजणी खपे न। सभिनि खे बाबा स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि, परंतु ॿार एतिरो पुरुषारथ ई न कंदा आहिनि, हलंदे हलंदे किरी पवंदा आहिनि। सुठा सुठा ॿार आहिनि न, बाबा खे निमंत्रण ॾियण वारा कॾहिं बाबा खे यादि न कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हलंदे हलंदे पोइ किरी पवंदा आहिनि। सुठा सुठा ॿार जो बाबा खे निमंत्रण ॾियण वारा आहिनि, पोइ कॾहिं बाबा खे यादि ई न कंदा आहिनि। बाबा वटि पत्र अचिणो खपे कि बाबा असां ॾाढा ख़ुशि आहियूं, असांजी यादि में मस्तु रहंदा आहिनि, असां यादि में मस्तु रहंदा आहिनि। ॾाढा आहिनि जो कॾहिं यादि ई न कंदा आहिनि। यादि जी यात्रा सां ई ख़ुशी ज़ोर सां चढ़ंदी। ज्ञान में भल केतिरो बि मस्तु रहंदो, परंतु देह अभिमान केतिरो आहे, देही अभिमानीपन किथे आहे? ज्ञान त ॾाढो ईज़ी आहे, योग में ई माया विघ्न विझंदी आहे। गृहस्थ व्यवहार में बि अनासक्त थी रहणो आहे। ईअं न जो माया अंगूरी लॻाए ॾे, ईअं न जो माया असांखे पतो ई न लॻे ऐं माया असांखे कटंदी वञे जीअं चूहो हूंदो आहे न, चूहो ईअं कटंदो आहे जो ॿ खून निकिरी वेंदो आहे त बि पतो न पए। ॿारनि खे पतो ई न पवंदो आहे कि देह अभिमान अचण सां केतिरो नुक़सानु थींदो आहे। ऊच पद पाए न सघंदासीं। बाप सां पूरो वरसो वठिणो खपे असांखे, बाबा खां पूरो वरसो वठिणो खपे। मम्मा बाबा मुआफ़िक असां बि तख़्त नशीन ठहींदासीं न, मम्मा बाबा मुआफ़िक असां बि तख़्त नशीन ठहींदासीं। त बाबा चवनि था बाप आहे दिलि वठण वारो। दिलि वारा मंदर में बि पूरो यादगार आहे न। अंदरि हाथियुनि ते महारथी वेठा आहिनि, तव्हां में बि महारथी घोड़े सवार प्यादा आहिनि। हर हिक खे पंहिंजी पंहिंजी नब्ज़ ॾिसण में ईंदी आहे। बाबा छो ॾिसनि? हर हिकु पंहिंजे पाण खे ॼाणे सघंदा आहियो कि असां केतिरो बाबा खे यादि कंदा आहियूं, केतिरी धारणा कंदा आहियूं, केतिरी सेवा कंदा आहियूं। उन अनुसार असां जाचे सघंदा आहियूं कि असां केरु आहियूं। महारथी घोड़े सवार या प्यादा, हर हिक खे पंहिंजी पंहिंजी नब्ज़ ॾिसणी आहे। बाबा छो ॾिसे? तव्हां पंहिंजे खे ॾिसो। असां बाबा खे यादि कंदा आहियूं ऐं बाबा मिसल सर्विस कंदा आहियूं। असांजो बाबा सां गॾु योग आहे। राति जागी करे बाबा खे यादि कंदा आहियूं। असां ॾाॾनि जी सर्विस कंदा आहियूं। चार्ट रखिणो खपे। बाबा खे हड्डी केतिरो यादि कंदा आहियूं, बाबा खे हड्डी अर्थात जिगरी केतिरो यादि कंदा आहियूं असां। ॾाढे कोई सम्झनि असां निरंतर यादि कंदा आहियूं, ईअं न थी सघंदो आहे। कोई सम्झंदा आहिनि असां निरंतर यादि कंदा आहियूं, ईअं न थी सघंदो आहे। बाबा कोई सम्झनि असां बाबा जा ॿार ठही विया बसि, परंतु पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो। बाबा जी यादि बग़ैर कुझु कमु कयो गोया बाबा खे यादि न कंदा आहियूं। बाबा जी यादि में सदैव हर्षित रहणो आहे। यादि में रहण वारा सदैव रमणीक रहंदा, हर्षित मुख रहंदा। कंहिंखे ॾाढो ख़ुशी सां ऐं रमणीकता सां सम्झाईंदा, कंहिंखे ॾाढो ख़ुशी ऐं रमणीकता सां सम्झाईंदा। जेका यादि में रहण वारा हूंदा न, त उहो असां जॾहिं ॿार योग में वेहींदा आहिनि त असां बाबा सां योग में वेहींदासीं, ॻाल्हियूं कंदासीं, केॾो मुख हर्षित मुख थी वेंदो आहे न। ॾाढा थोरा आहिनि जंहिंखे सर्विस जो ॾाढो शौक़ु आहे। ॾाढा थोरा आहिनि जंहिंखे सर्विस जो ॾाढो शौक़ु आहे। चित्रनि ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। बाबा चवनि था इहे आहिनि ऊचे ते ऊचो भॻवानु, पोइ हुन जी रचना असां सभु आत्मायूं भाउ आहियूं, ब्रदरहुड आहे न। या ऊचे ते ऊचो भॻवानु शिव बाबा, असां हुननि जी रचना सभी आत्मायूं आपस में भाउ आहियूं, ब्रदरहुड आहियूं। हुननि फादरहुड चई छॾियो आहे। पहिरियों शिव बाबा जे चित्र ते सम्झाइणो आहे कि सभी आत्माउनि जा बाप आहिनि। परम पिता परमात्मा निराकार, असां आत्मायूं बि निराकार आहियूं, भ्रुकुटी जे विच में रहंदियूं आहियूं न। शिव बाबा बि स्टार आहे, शिव बाबा बि स्टार आहे, परंतु स्टार जी पूजा कीअं थी सघंदी आहे? हिन करे वॾो ठाहे छॾंदा आहिनि। शिव बाबा बि स्टार आहे,
लेकिन स्टार जी पूजा कीअं थिए हिन करे वॾो ठाहे छॾींदा आहिनि। बाक़ी आत्मा कॾहिं 84 जन्म न वठंदी आहे। भाव सम्झाईंदा आहिनि आत्मा पहिरियों अशरीरी ईंदी आहे, पोइ शरीर धारण करे पाठ वॼाईंदी आहे। सतो प्रधान आत्मा पुनर्जन्म वठंदे वठंदे आयरन एज में अची वेंदी आहे। बाद में अचण वारा त 84 जन्म न वठंदा, सभु त 84 जन्म न वठंदा आहिनि। आत्मा ही हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। नाम रूप देश काल सभु बदिलजी वेंदो आहे। ईअं भाषण करिणो खपे। चईंदा आहिनि सेल्फ रियलाइज़ेशन, हिनखे चइबो आहे सेल्फ रियलाइज़ेशन। ख़ुदि खे रियलाइज़ करो कि मां आत्मा एतिरा एतिरा जन्म वठी आई आहियां, मां आत्मा किथां जी रहंदी आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, त हीअं रियलाइज़ करो। परंतु कराए केरु? आत्मा सु परमात्मा चइण, ये कोई सेल्फ रियलाइज़ेशन थियो छा? ये आहे नई नॉलेज। बाप जो ज्ञान जो सागर आहे, पतित पावन आहे, सर्व जो सतगति दाता आहे, उहो ई वेही सम्झाए थो। पोइ उन्हनि जी ख़ूब महिमा करो। उन्हनि जी महिमा ॿुधी आत्मा जो परिचय ॿुधायो। हाणे परमात्मा जो बि ॿुधायूं था। उन्हनि खे चइबो आहे सभी आत्माउनि जो बाप। उहो नंढो वॾो थी न सघे। परमात्मा माना सुप्रीम सोल, सोल माना आत्मा। परमात्मा त परे ते परे रहण वारी सर्वशक्तिवान आत्मा आहे न, उहो पुनर्जन्म में न ईंदी आहे। हिन लाइ उनखे परम पिता चइबो आहे। उहो पुनर्जन्म में न ईंदी आहे, हिन जे लाइ उनखे परम पिता चइबो आहे। परमात्मा छो चइबो आहे? छोजी उहो परे ते परे रहण वारी आहे। परम पिता छो चईंदा आहियूं? छोजी उहा पुनर्जन्म में न ईंदी आहे। एतिरी नंढी आत्मा में पाठ भरियल आहे। पतित पावन बि उन्हनि खे चइबो आहे। उन्हनि जो नाम हमेशह शिव बाबा आहे, रुद्र बाबा न आहे। भक्ति मार्ग में अनेक नाम रखियल आहिनि। उन्हनि खे सभी यादि कंदा आहिनि कि पतित पावन अची करे पावन ठाहियो। सभी भक्ति मार्ग में उन्हनि खे कीअं यादि कंदा आहिनि कि हे पतित पावन अच असांखे अची करे पावन ठाहे। त ज़रूरु अचिणो पए। उहे ईंदा तॾहिं आहिनि जॾहिं हिकु धर्म जी स्थापना करणी हूंदी आहे। आदि सनातन देवी देवता धर्म आहे न। हाणे आहे कलयुग, ढेर मनुष्य आहिनि। सतयुग में ॾाढा थोड़ा मनुष्य आहिनि। घायल बि आहे। ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश। गीता द्वारा ही आदि सनातन धर्म जी स्थापना थी हुई। गीता द्वारा ही आदि सनातन धर्म जी स्थापना थी हुई न। सिर्फ़ु उन में बि भूल करे श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। सिर्फ़ु उन में भूल छा कई अथनि? श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। बाप चईंदा आहिनि कि उहो त पुनर्जन्म में अचण वारो आहे। श्री कृष्ण माता पुनर्जन्म रहे था। त हाणे जज करो, परम पिता परमात्मा निराकार शिव आहे या श्री कृष्ण? गीता जो भगवान केरु? भगवान त हिक खे ई चइबो आहे न। पोइ अगरि हिननि ॻाल्हियुनि खे कोई मञंदो न आहे त सम्झणो खपे हीअ पंहिंजे धर्म जो न आहे। हिन करे नफ़्स ॾिसी करे धीरे धीरे उन्हनि खे ॿुधायो। पहिरियों बाबा जो परिचय ॾियो, पोइ बाबा जे परिचय खां पोइ धीरे धीरे उन्हनि खे चक्कर पंहिंजे धर्म जे बारे में ॿुधायो। अगरि उहो धर्म जे बारे में मञनि था त उन्हनि कीअं ॿुधायो भई गीता में श्री कृष्ण जो नाम विधियलु आहे न। अगरि देवी देवताउनि जो नाम अगरि कोई सिख धर्म वारो हूंदो, अगरि उहो देवी देवताउनि जो नाम ई नथो ॿुधणु चाहे त उनखे छा ॿुधाईंदासीं? त ईअं धीरे धीरे नब्ज़ चेक करो। उन्हनि खे श्री कृष्ण जो नाम सुठो लॻे थो, परम पिता परमात्मा जो त सुठो सभिनि खे लॻंदो ई सही। पोइ उन्हनि खे ॿुधायो। पोइ अगरि हिननि ॻाल्हियुनि खे न मञे त सम्झणो खपे हीअ पंहिंजी धर्म जी आत्मा न। उहो चए असांखे छा पतो गीता कंहिं लिखी कंहिं न लिखी। असांखे मतिलबु हिननि खे त भॻवान सां मतिलबु आहे बसि। त बाबा चईंदा आहिनि सतयुग में अचण वारा झटि मंदा ऐं पुरुषारत करणु लॻी वेंदा। इहे सभु सतयुग जी ॻाल्हियूं ॿुधी करे कि हीअं हुयो हीअं हुयो। पोइ पुरुषारत मूल ॻाल्हि आहे ही हीअ। हिन में तव्हांजी विजय आहे। परंतु देही अभिमानी अवस्था किथे आहे? हिकु ॿ जे नाम रूप में फसंदा आहिनि।
भक्ति मार्ग में भी चईंदा हुया परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे परमात्मा जी, बाक़ी डर कंहिंजो, भई हुन जी असांखे परवाह आहे। माण्हू चईंदा आहिनि न हीअं कमु न करो भॻवानु सजा ॾींदो, त जंहिंजी असांखे परवाह हुई, जंहिंजे कारण असां भक्ति में बि बुरो कमु न पिया करूं, उहो ई असांखे मिली वियो। हाणे हुन जी मत ते असां हलूं था, अगरि त बि माण्हू अगरि उन्हनि खे पसंदि नथो अचे त असां उन्हनि जी परवाह छो करूं। असांखे परवाह हुई हुन जी, उहो ई असांखे चए थो ॿार हीअं हीअं कर, त हीअं हीअं असां करूं था त बि माण्हुनि खे अगरि सुठो नथो लॻे त असांखे कंहिंजो डर, ॾाढो हिमत खपे भाषण करणु। ऐं इहे ॻाल्हियूं जेको असांखे ॿुधाए थो, इहे बाबा ई त ॿुधाइनि था, असां अथॉरिटी सां भई असांखे केरु थो ॿुधाए। निर्मानता बि खपे ऐं अथॉरिटी बि खपे, त असांखे कंहिंजो डपु न हूंदो, असां हिमत करे करे सभिनि खे ॿुधाईंदासीं। भाषण करण वारनि खे आत्मा जो ज्ञान ॾाढो मस्त सां ॾियणो खपे कि मां आत्मा केरु आहियां, किथे रहंदी आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, पोइ परमात्मा कंहिंखे चइबो आहे, हिन ते सम्झाइणो खपे। बाप जी महिमा आहे प्रेम जो सागर, ज्ञान जो सागर। वैसे ॿारनि जी बि महिमा आहे। कंहिंखे गुस्सो करणु, किथे गुस्सो करणु मतिलबु लॉ हथ में उठाइणु। बाबा केतिरा मिठा आहिनि, ॿार कोई कम में नटंदा आहिनि, नटादा मतिलबु मना करे छॾंदा आहिनि त नटवर न ठहींदा। अगरि बाबा ॿारनि खे कोई श्रीमत ॾे, कोई ॻाल्हि ॾे ऐं ॿार न मञनि त नटवर न ठहींदव। बाबा चवनि था ॾाढो मिठो ठहिणो आहे। अच्छा, मीठी मीठी सिक लधी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार पंहिंजो बैग बैगेज सभु ट्रांसफ़र करे ॾाढो ख़ुशी ऐं मस्ती में रहणो आहे। मम्मा बाबा समान तख़्त नशीन थियणो आहे। जिगरी यादि में रहणो आहे, जिगरी यादि में रहणो आहे। ॿियो आहे कंहिंजे डर सां पढ़ाई कॾहिं न छॾणी आहे, यादि सां पंहिंजी कर्म बंधन हल्का करणा आहिनि। कॾहिं क्रोध में अची करे लॉ न उठाइणो आहे। कंहिंजी सेवा, कहिड़ी बि सेवा में न करणी आहे। वरदाना रॉयल सिंपल ॿिन्हिनि जे बैलेंस सां कार्य करण वारा ब्रह्मा बाप समान ठहो। जीअं ब्रह्मा बाप साधारण रहिया, न ॾाढो ऊंचो न निकट। ब्राह्मणनि जो आदि सां हाणे ताईं हिकु नियम आहे कि न बिल्कुलु सादो न ॾाढो रॉयल, विच जो हुजिणो खपे। हाणे साधन ॾाढा आहिनि, साधन ॾियण वारा बि आहिनि, पोइ बि कोई बि कार्य करो त विच जो करो, ज़्यादा हाई फाई न करो। ईअं न कि माण्हू हा बि असांखे पैसा ॾिए थो, फस्ट क्लास चीज़ ॾिए थो त फटाफट वठी वठो, ॿियो हुननि खे ॿियो महांगी महांगी चीज़ूं, सुठी सुठी चीज़ूं घुरायो। अहिड़ो कोई न चए कि हिते त राजा ई ठाठ, इन्हनि जो त हिते ई राजा ई ठाठ थी वियो। जेतिरो सिंपल ओतिरो रॉयल हूंदासीं। ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे। बाबा चवनि था जेतिरो सिंपल ओतिरो ई रॉयल, ॿिन्हिनि जो बैलेंस थी वेंदो। स्लोगन आहे ॿियनि खे ॾिसण जे बजाए स्वयं खे ॾिसो, यादि रखो जो कर्म मां कंदमि मूंखे ॾिसी सर्व कंदा। जो कर्म मां कंदमि मूंखे ॾिसी सर्व कंदा। असांजी आत्मिक स्थिति जीअं हूंदी हूअं ई सभु बि कंदा। त ॿियनि खे ॾिसण जे बजाए स्वयं खे ॾिसो, यादि रखो कि जो कमु मां कंदमि उहे सभु कंदा। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। हाणे असांजी सॼी कारोबार श्री संकल्प द्वारा इशारनि सां हलणी खपे। जीअं लाइट रूप में रहो, अहिड़े लाइट रूप में रहो जो व्यर्थ संकल्प, व्यर्थ समय समाप्त थी वञे।
अहिड़ो लाइट स्वरूप में रहो जो व्यर्थ संकल्प व्यर्थ समय समाप्त थी वञे। उहो ई संकल्प उठे जो थियण वारो आहे, जंहिंखे करिणो आहे हुन जी बुद्धि में भी उहो ई संकल्प उठे कि ये ही करिणो आहे। असांजे मन में बि उहो ई संकल्प उठे जो असांखे करिणो आहे, ऐं जंहिंखे करिणो आहे उन्हनि जी बुद्धि में बि उहो ई संकल्प उठे कि इहो करिणो आहे। तॾहिं हीअं साकार वतन सूक्ष्म वतन थी वेंदो। तॾहिं हीअ साकार वतन सूक्ष्म वतन थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।